नाज़रीन एनसीओसी जो इजलास अॼु ॿीहर थींदो चईनी सूबनि जा वॾा वज़ीर वीडियो लिंक ज़रिए शिरकत कंदा। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर मदثر राजपूत। मुदثر छा तफ़सील आहिनि? जी जैसे अज नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर जो अहम एक इजलास थींदो जे इजलास में सिंध समेत चईनी सूबनि जा वॾा वज़ीर वीडियो लिंक के ज़रिए शिरकत कंदा। इन सां गॾोगॾु वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद, वफ़ाक़ी वज़ीर असद उमर ऐं अस्करी क़यादत जेके एनसीओसी जी आहे उहा अॼु इजलास में शरीक थींदी। अॼु जे इजलास जो जेको मक़सदु आहे पूरे मुल्क में कोरोना वायरस जेकी मुस्बत केसनि जी शरह में इज़ाफ़ो थियण जे हवाले सां आहे। इन सां गॾोगॾु स्कूलनि जे हवाले सां फ़ैसिलो जेको 24 तारीख़ ते थियो उन ते बि नज़रसानी करणी आहे त उनखे फ़ैसिले जी जेकी टाइम आहे 11 अप्रैल उन खां वाध कई वञे। इन सां गॾोगॾु जेके मुल्क में जेके SOP जे हवाले सां अमल दरामद जे हवाले सां जेके उपाउ वरिता पिया वञनि उन हवाले सां अमल दरामद जे आहे। अॼु जे इजलास में जेको मेन मक़सदु जेको ज़रिए चवणु आहे त उहो सूबनि खां तजवीज़ वरिती वेंदी त आइंदा जो लाइ अमल छा तयारु कयो वञे। इन जे अलावा वैक्सीन जी डिस्ट्रीब्यूशन समेत जेके वैक्सीन लॻाइण जो तरीक़ेकार ते ऐं हुनजे मैकेनिज़म जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कई वेंदी ऐं सूबनि भर जे में जेके नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर जे तहत जेके फ़ैसिला थियनि था उहे सूबनि में इम्प्लीमेंट कराइण जे हवाले सां बि अॼु जे इजलास में हतमी जेको मैकेनिज़म आहे तइ कयो वेंदो। ऐं जॾहिं त मुल्क भर में हिन वक़्तु जेकी कोरोना वायरस जी सूरत हाल आहे उहा तमामु ख़तरनाक सूरत थींदी पवंदी आहे। अॼु बि जेके नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर जारी कया आहिनि उनजे मुताबिक़ 67 अमवात जेकियूं आहिनि रिपोर्ट थियूं आहिनि। तक़रीबन 4468 जेके कोरोना केसिस पॉज़िटिव आया आहिनि। इहे हलंदड़ महीने में सभ खां घणा केसिस आहिनि, बल्कि हलंदड़ साल 2021 में सभ खां घणा पॉज़िटिव केसिस जी शरह आहे उहा आई आहे। ऐं इन सां गॾोगॾु पूरे मुल्क में जेकी वेंटिलेटरनि जी सूरत हाल आहे उहा बि तमामु तशवीशनाक थींदी वञे। ऐं हिन वक़्तु जेके 72% जेके सभ खां घणा वेंटिलेटर ऑक्युपाइड आहिनि उहे मुल्तान में आहिनि। ऐं इन सां गॾोगॾु जेके ऑक्सीजन बेड आहिनि गुजरात में बि तक़रीबन 90% जेके बेड ऐं गुजरावाला में 85% हिन में टॉप जेकी सिटीज़ आहिनि जेके हिन वक़्तु कोरोना जी रद में आहिनि उहे लाहौर जो सिटी आहे, इस्लामाबाद आहे, पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा जा कुझु शहर आहिनि जेके हिन वक़्तु तमामु ख़तरनाक सूरत हाल हुनजी आहे कोरोना वायरस जे करे। हिनखे करे पंजाब हुकूमत पारां बि हिन हवाले सां ख़ासि उपाउ वरिता विया आहिनि। अॼु जे इजलास में पंजाब हुकूमत पारां जेके स्कूलनि जे जीअं गुज़िरियल इजलास में 7 ज़िलनि में हिन खां पोइ 11 ज़िलनि में हिन वक़्तु इहा तजवीज़ बि अची रही आहे पंजाब हुकूमत जी तरफ़ां त पूरे पंजाब में स्कूल बंदि करण जो फ़ैसिलो कयो वञे। मुदثر जी महिरबानी।